मसूबुरगढ़ी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर करब लगारी मूजिब प्रेस क्लब मसूबुरगढ़ी ते पोरियत मज़ाहमत तहरीक मसूबुरगढ़ी पारां बेवा मुस्मात अमीना दर्स जी ज़मीन ते बासरन पारां कब्ज़े ख़िलाफ़ सवी ॻोठाणनि जी रैली एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं नारेबाज़ी। इन मौक़े ते एहतिजाजी अॻवानी कंदड़ गुल मोहम्मद बागुल, बाबू बागुल, दोस्त अली लगारी, रज़ा अब्बास लगारी ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त बेवा मुस्मात अमीना दर्स जी 8 एकड़ ज़मीन ते बासरन पारां कब्ज़ो कयो वियो आहे। उहे माण्हू मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मिसमात अमीना दर्स चयो त मुंहिंजे नाठी हाकिम दर्स ते उन्हनि पारां काल्ह तशदुद कयो वियो आहे। हुननि चयो त असां कोर्ट मां केस बि खटियो आहे, पर हुननि ताक़त जे ज़ोर ते असांजो जीअण झंझाल करे छॾियो आहे। ऐं मासूम नियाणियूं वठी किथे दांह कयां। मुंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र जो वाहिद ज़रियो इहा ज़मीन आहे जेका वस वारा असांखे आज़ादु कराए ॾियनि। हुननि चयो त असां SSP मटियारी ऐं DIG हैदराबाद वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयूं था त कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।